फुलजी जे ॿिनि ॻोठनि में बरसाती पाणी बीहजी वियो, मुतासिरीन जो मुज़ाहिरो। ख़बर मूजिब फुलजी स्टेशन ॻोठ कमाल खान झतियाल ॻोठ अली खान पिताफी जे घरनि में बरसाती पाणी बीहजी वियो। ख़तरनाक बीमारियुनि जे फैलजण जो ख़तरो वधण जो ख़दशो। रहवासियुनि दाहियो त असांजो ॻोठ बरसात जे पाणी में मुकमल घेरे हेठि अची वियो आहे, पर काफ़ी ॾींहं गुज़रण जे बावजूदि पाणी घर मां नेकाल न थी सघियो। गैस्ट्रो मलेरिया ख़ारिश सां गॾु ॿियूं बि मुहलिक बीमारियूं फैलजण जो ख़तरो लाहिक़ आहे, जंहिं जे लाइ असां दादू चूंडियल नुमाइंदनि DC दादू खे अपील था करियूं त ॻोठ जो पाणी निकाल करायो वञे, जीअं असां ख़तरनाक बीमारियुनि खां बची सघूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।